ब्रेकिंग न्यूज़ आहे घोसपुर मां 15 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान नदीम जिंज जी बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वधीक तफ़सील लाइ के न्यूज़ जो रिपोर्टर नज़ीर मीरानी टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी नज़ीर, तफ़सीलात खां आगाह कजो। घोसपुर मां 15 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान नदीम जिंज जी बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि हाकिम जिंज जी अॻुवाणीअ में औरतुनि पाक किताब खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिथे मुज़ाहिरीन दाईंदे चयो त 15 ॾींहं गुज़री चुका आहिनि, अञा ताईं पुलिस असांजे नौजवान खे बाज़ाब न कराए सघी आहे। हुननि चयो त SSP कंदकोट जी ऑफिस जा चकर काटे काटे थकिजी पिया आहियूं। हुननि ॿुधायो धाड़ेलनि फ़ोन करे 50 लख रुपया घुरी रहिया आहिनि। हुननि चयो त असां ग़रीब मिसकिन आहियूं, सॼो ॾींहुं पोरियो करे मज़दूरी करे पंहिंजे बचनि जो पेट पालींदा आहियूं। हुननि वज़ीर सिंध सैद मुराद अली शाह, IG सिंध मुश्ताक उमर, DIG लाड़कानो मदर नवाज़ शेख, SSP कंदकोट अमजद अहमद शेख खे अपील कंदे मुतालबो कयो आहे त असांखे वार करे नौजवान खे बाज़ाब करायो वञे, न त सूमर वारे ॾींहुं SSP ऑफिस अॻियां धरणो हंयो वेंदो। जी